एक सिंध जवा, एक सकाफत जवा, नारो सदा जिए सिंध जवा, जिए सिंध जवा। नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त कंडियारो मां ख़बर ॾींदा आहियूं। अवामी न्यूज़ पारां ऐलानियल सकाफ़ती ॾियारे खे कंडियारो वासियुनि भरपूर मोट ॾिनी वई। सॼो शहर टोपी ऐं अजरकुनि सां झिरकियल रहियो। नौजवान तोड़े मासूम बाड़ा क़ौमी लिबास ओडे क़ौमी गीतनि ते जुमरियूं हणंदा रहिया। STP पारां ज़ुल्फ़कार मल्हां ऐं ॿियनि जी अॻुवाणी में सकाफ़ती रैली कढी वई। मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि पारां रैलियूं कढियूं वयूं। समूरियूं रैलियूं टाउन कमेटी पहुतियूं, जितां मुख्य सकाफ़ती रैली जिस्कम जी मेज़बानी हेठि निकती। रैली जी अॻुवाणी हारून कलोड़ो, सजण पीरज़ादो, ज़ुल्फ़कार मल्हां, वकार गोपांग ऐं ॿियनि कई। रैली शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि खां थींदी शहर जे स्टार चौक पहुती, जिते वॾे जुलूस जी शक्ल इख्तियार करे वई। उन मौक़े ते तक़रीब खे ख़िताब कंदे अॻुवाणनि जो चवणु आहे त अवामी न्यूज़ जस लहणी जे सकाफ़ती ॾियारो मल्हाए समूरनि सिंधियुनि खे हिकु प्लेटफॉर्म ते गॾु कयो वए। असां अॼु ये ॾियारो ईद जियां मल्हायो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।